जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, जोधपुर जे दादा रामचंदवानी जी हिकिड़ी अपील कई है पूरे जोधपुर समाज की पंचायत जेकी आहे न सिंधी पंचायतूं उन्हनि सभिनि खां अपील कई है कि सभई हिकिड़ी मीटिंग विहारे करे ऐं हुन में इहो निर्णय करो कि हिकिड़ी विशाल कलश यात्रा कढी वञे। त आख़िरकार छा कुझु हुननि पंहिंजे वीडियो जे माध्यम सां चयो आहे उहो असां तव्हांखे ॾेखारूं था। लेकिन इहा ॻाल्हि सही बि आहे दादा रामचंदवानी जी कि पाण जॻह जॻह ते कलश यात्रा अलॻि अलॻि नमूने ते कढूं था। जे अगरि उनखे सामूहिक हिकिड़ी ही जॻह ते अगरि कलश यात्रा कढूं था त उन सां पंहिंजी शक्ति जो पतो लॻे थो, पंहिंजी ताक़त जो पतो लॻे थो ऐं गैदरिंग जो बि पतो लॻे थो कि सिंधी समाज बि केतिरो वॾो ऐं विशाल काय आहे ऐं केतिरी न हिन में ख़लक़ आहे। त बिल्कुलु असां हुनजी ॻाल्हि जो स्वागत था करूं ऐं हुननि जेको वीडियो असां सिंधी समाचार राजस्थान ते मोकिलियो उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था। ऐं पूरे जयपुर ही न, पूरे जोधपुर ही न, पूरे राजस्थान ही न, पूरे भारत खे असां इहा अपील कंदासीं कि सभई गॾिजी करे विशाल यात्रा कढो। एकता में शक्ति है, अखंडता है ऐं ताक़त आहे। हिन जो ध्यानु ॾींदा ऐं दादा रामचंद्र जी छा चयो आहे उहो वीडियो माध्यम सां असां तव्हांखे ॾेखारूं पिया। जय झूलेलाल। सॼे सिंधी समाज जोधपुर सां इहा अपील आहे त चेटीचंड महोत्सव 10/4/24 जो श्रद्धाउं सां मल्हायो वेंदो। झूलेलाल मंदर में इहो महोत्सव मल्हाइण लाइ असां सभिनी पंचायत सां अनुरोध कयो आहे त हिकु मंच ते मीटिंग करे सभई झूलेलाल प्रेमियुनि खे इहो आहे त हिकु ॾींहुं अॻु या उन ई ॾींहुं सुबुह जो मिली करे हिकिड़ी कलश यात्रा निकारी वञे जंहिंमें सभु पंचायतियूं सभु अची करे मिली करे जलसे जे रूप में कमु कनि। हिन में कलश ऐं नारियल चुनरी वग़ैरह जेको पूजा जी सामग्री आहे उहा सभु हिकु दानदाता सिंधी समाज जो ॾेई रहियो आहे ऐं पर्स यात्रा समापन थींदी उते मंदर में मंदर तरफ़ां प्रसादी वितरण रखियो वियो आहे। जय झूलेलाल।